हयात पिताफी में शागिर्दनि पारां प्रिंसिपाल जी बदली खिलाफ एहतजाजी रैली कढी वई। गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल हयात पिताफी जे शागिर्दनि पारां प्रिंसिपाल मोहम्मद अफजल खोखर जी बदली खिलाफ गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल हयात पिताफी खां मीडिया सेंटर ताईं एहतजाजी रैली कढी वई। माजिद अली बोज़दार, सोहेल अहमद सुमरो, आतिफ ऐं ॿियनि अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त अफजल हुसैन खोखर हिकु बहितरीन इंसान ऐं तालीम सां चाह रखंदड़ ऐं ॿारनि जे मुस्तक़बिल लाइ कोशिश कंदड़ प्रिंसिपाल आहे। संदसि बदली जी मज़म्मत कयूं था। प्रिंसिपल हिकु सुठो ऐं ईमानदार प्रिंसिपल आहे जेको स्कूल जे सुठी ख्याल करे थो, इनजे करे उनजी बदली न मंज़ूर। असीं इंतजार करे रहिया आहियूं त प्रिंसिपल मोहम्मद अफजल खोखर साहिब के हितां ट्रांसफर न कयो वञे त बहितर आहे। ही तमामु बहितरीन प्रिंसिपल आहे। गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल है पिताफी जो प्रिंसिपल सर अफजल अहमद खोखर जो बदली कई वई आहे, तंहिं करे असीं सभु शागिर्द एहतजाज करे रहिया आहियूं त सर अफजल अहमद खोखर जी बदली रोकी वञे। एहतजाज कंदड़नि सिंध जे वॾे वज़ीर, तालीम वारे सूबाई वज़ीर ऐं आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त प्रिंसिपल जी बदली खे रोके शागिर्दनि सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।